हिते 1.25 करोड़ रुपया बचे थो। असां इहो ई चई रहिया आहियूं मुसलसिल त मुलाज़िमनि जो जेको डिफरेंस रहियल आहे बिला क्लियर कयो आहे साईं नूर मोहम्मद शाह ऐं उन खां पोइ साईं मुर्तज़ा शाह कंडियारे वारे क्लियर कयो आहे। मेरापुर इब्रार साईं MNA जेको आहे उन मसइलो हल करायो आहे। हिते 1.25 करोड़ कढी छा ख़र्ची करे जेब भरे भॻा था वञनि। जेॾीमहिल असां उन्हनि खां मज़दूरनि ऐं ग़रीबनि जा हक़ूक़ था घुरूं त असांखे दाबा ॾिना था वञनि त असांखो पाकिस्तान पीपुल्स पार्टी जा चेयरमैन आहे जमा मां त पैसा भरे आयो आहियां। पैसा भली भरे अची कंहिं न ॾेई असांजा काई त पैसा न वठंदा आहिनि। उन्हनि ते भूतान न ॾे ब्लेम न ॾे ब्लेमी ख़बरदार थी रह। असां पीपुल्स पार्टी जा जेल काढियो वेठा आहियूं ऐं हीअं न सम्झ अलाह साईं असांजी इज़त कई आहे। हीअ ग़रीबनि खे पंहिंजा हक़ ॾे पोरियतनि खे मज़दूरनि खे पंहिंजा हक़ ॾे। को ज़ाती जहिड़ो कोन्हे को ज़मीन जा जहिड़ो कोन्हे को। बाक़ी असां इहो अॼु वचन था कयूं जेकर तूं असां सां पंहिंजा हक़ूक़ ऐं पंहिंजा मुआदा पूरा नथो करी जेसिताईं तूं न हटंदे तेसिताईं असांजो हीउ सिलसिलो एतिजाजनि जो जारी रहंदो ऐं कमु छॾे हड़ताल जो सिलसिलो जारी रहंदो। पहिरां नंबर 2 त हीउ अणपढ़ियल CMO जेको चौकीदारी वारो कमु कंदो बि थो वठे इनखे फिलफोरन कढियो वञे। हीउ अणपढ़ियल आहे हीउ पुछे थो त सही किथे कयां। खानू लॻो पियो आहे चीफ म्यूनसिपल ऑफिसर असांजो पटे वारो बि थो ॿुधाए सही हिते सही कर। हाणे अहिड़े ऑफिसर खे जो न कम खे हिते अंधे खे हिते रखंदव त पोइ इन मुल्क सां असरु छा थींदो।